Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. मलीर में खौफनाक हादसो, 6 ॼणा फौत, 13 ज़ख़्मी। स्टील मिल मोड़ ते ट्रॉलर कल्टी थियण सबब वैन ट्रॉलर हेठां अची वई। 6 ॼणनि मौके ते ई दम ॾेई छॾियो। 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 12 ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। वैन में पाक सुजुकी जा मुलाज़िम सवार हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर खां सखर पहुची वियो। कंबर शिदात कोट जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। मियां शहबाज शरीफ ॿोॾ जी तबाहकारियुनि जो जाइज़ो वठंदो ऐं ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ात बि कंदो। वज़ीर आज़म ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो हवाई जाइज़ो बि वठंदो। सखर एयरपोर्ट ते वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म जी आजियां कई। वज़ीर आज़म खे इमदादी कार्रवाइयुनि ऐं नुक़सान बाबति ब्रीफिंग भी ॾिनी वेंदी। मंछर ढंढ के RD 14 वटां कट लगाइण बाद पानी जा वहकरा सेवण तालकी जी 5 UCs जी आबादी न वधण लगा। UC बुबक, चना, आराज़ी, जाफराबाद ऐं टल्टी में हज़ारे माण्हुनि जी लॾपलाण तेज़। मंछर के दरवाज़नि तां पानी ओवरटॉप थियण बाद इंजीनियर्स पारां गली मशीनरी ज़रिए कट हयो वियो। मंछर जो पानी दादू जी RD 62 बुबक वारे गेट तां बि ओवरटॉप थियण लॻो। 2010 जी महाबोड में भी मंछर ढंढ के साॻई हंध तां कट ॾिनो पियो हो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स मां ॾिठियो, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।